प्रोग्राम टाइमलाइन से गड आवां असद मुमताज़ नाज़रीन शिकारपुर वाले फेल ऑपरेशन का पोइ हाणे सिंध हुकूमत फ़ैसिलो कयो आहे त न सिर्फ़ शिकारपुर में बल्कि घोटकी ऐं कश्मीर में भी भरपूर धाड़ेलनि के खिलाफ़ ऑपरेशन कयो वेंदो ऐं इहो ऑपरेशन तेसीं ताईं जारी रहंदो जेसीं ताईं आख़िरी धाड़ेल जो ख़ात्मो नथो थिए। इन ऑपरेशन में न त सिर्फ़ न आर्मी का मदद वरिती वेंदी न वरी रेंजर्स के तलब कयो वेंदो। इहो ऑपरेशन सिर्फ़ ऐं सिर्फ़ पुलिस कंदी। वॾे वज़ीर जी दावा आहे। अॼु के प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासीं त छा पुलिस जी एतिरी कैपेसिटी आहे त उहो एॾो वॾो ऑपरेशन करे सघे ऐं ॿियो त हिन वक़्तु ताईं जेके पुलिस जा ऑपरेशन थिया आहिनि धाड़ेलनि जे ख़िलाफ़ उन में के फेल विया आहिनि उन जा बुनियादी कारण कहिड़ा आहिनि। जेका क्राइम इकोनॉमी आहे उहा केतिरी असरअंदाज़ थी थिए इन तमामु तर मामलनि ते ॻाल्हाईंदासीं। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे अॻूणो एडिशनल IG जनाब डॉक्टर सरवर जमाली साहब। डॉक्टर साहब प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। महिरबानी। अच्छा डॉक्टर साहब सभ खां पहिरियां त इहो ॿुधाइजो जेको इहो तासुर ॾिनो पियो वञे त पुलिस जी वटि एतिरी कैपेसिटी कोन्हे जो उहो एॾो वॾो ऑपरेशन करे सघे। अवां एडिशनल IG रहिया आहियो इन ऑपरेशन में बि रहिया आहियो तव्हांजो तजुर्बो बि आहे। अवां छा था सम्झो पुलिस जी एतिरी कैपेसिटी आहे त उहो रेंजर्स ऐं आर्मी खां बग़ैर धाड़ेलनि जे ख़िलाफ़ हिकु भरपूर ऑपरेशन करे सघे उहो बि इन 3 ज़िलनि में? यकीनन पुलिस वटि हाणे त रिसोर्सिस बि आहिनि ऐं पुलिस जी कैपेसिटी बि आहे ऐं पुलिस एॾो वॾो ऑपरेशन करे सघे थी इन में को शक कोन्हे। मूंखे यादि आहे त 2002 में पुलिस जो बजट जेको हुयो उहो सिर्फ़ु 7 अरब रुपया हुयो सालानो बजट जेको हाणे वधी 93 अरब खां मथे थी वियो आहे जी। ऐं 2002 खां वठी हाणे 2021 ताईं खोड़ सारियूं पुलिस में भर्तियूं थियूं आहिनि। पुलिस जी स्ट्रेंथ बि वधी आहे पुलिस जा रिसोर्सिस बि वधिया आहिनि ऐं पुलिस खे जेके फैसिलिटीज़ आहिनि जेके गवर्नमेंट ॾिनियूं आहिनि उहे बि इलाही वधियूं आहिनि। जेको 17-18-20 लख रुपया जेको पेट्रोल जो बजट हूंदो हो 2002 में हिकिड़े ज़िले जो साल में जी तॾहिं बि जेको 100 लीटर जो जेको 100 रुपए जो लीटर हूंदो हुयो पेट्रोल ऐं डीज़ल जी हाणे उहो बजट जेको वधी तक़रीबन जेको आहे 2-2.5 करोड़ आहे हर ज़िले जो। जी उन हिसाब सां अगरि ॾिठो वञे त नफ़री बि वधी आहे रिसोर्सिस बि वधिया आहिनि इक्विपमेंट बि वधियो आहे ऐं यकीनन जेको आहे पुलिस जी कैपेसिटी वधी आहे ऐं पुलिस जो ऑपरेशन करे सघे। ठीकु आहे। डॉक्टर साहब हाणे अवां चओ पिया त फोर्स बि वधियो आहे बजट बि वधी आहे रिसोर्सिस बि वधिया आहिनि पोइ नाकामी छो थी थिए इन तरह जॾहिं ऑपरेशन थियनि था पिया त पोइ पुलिस फेल छो पई वञे? सही ही जेको धाड़ेलनि जो फिनामिना आहे इहो वक़्त बे वक़्त उथंदो रहंदो आहे ऐं इन लाइ कुझु जेको आहे नई हिकमत अमली जी ज़रूरत आहे। उन हिकमत अमली में सभ खां वधीक इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे त रोड रस्ता एक्सेसिबिलिटी। असांखे खपे त असां जेको दरिया जे ॿिन्ही कपरनि सां पक्का रोड ठाहे छॾियूं ऐं उन सां गॾोगॾु जेके इलाइक़ा अचनि था जिते पंहिंजो ढंढूं आहिनि या ॿेला आहिनि उन्हनि इलाइक़नि खे असां एक्सेसिबल करियूं उते असां डेवलपमेंट करियूं। डेवलपमेंट तॾहिं थींदी जॾहिं असां रोड रस्ता उते खणी वेंदासीं। जॾहिं रोड रस्ता असीं खणी वेंदासीं त यकीनन जेको आहे पोइ उहे पुलिस जे अप्रोच में हूंदा ऐं लिकण जूं जायूं घटिजी वेंदियूं। असांजो हींअर ताईं बि प्रॉब्लम इहो आहे त जेके ढंढूं आहिनि ढोरा आहिनि ऐं कच्चे जा इलाइक़ा आहिनि उते जेको इंफ्रास्ट्रक्चर डेवलप न थियो आहे रोड रस्ता डेवलप न थिया आहिनि ऐं उन करे का बि वारदात जेका थिए थी पके ते उहे माण्हू वञी कच्चे में लिकी था वञनि ऐं उन्हनि ताईं पुॼणु ॾुखियो थी थो वञे। त गवर्नमेंट खे खपे त यकीनन जेको आहे एक्सेसिबिलिटी खे वधाए हिकिड़ी वॾी सारी सर्वे कनि जंहिंजे मुताबिक़ जेके रोड रस्ता जितां जितां पॉसिबल हुजनि उतां खणी वञनि। उन सां छा थींदो जो तव्हांजी जेका आउटरीच आहे उन्हनि सभिनी इलाइक़नि लाइ बहितर थींदी ऐं लिकण जूं जायूं घटिजी वेंदियूं ऐं पोइ इन क़िस्म जो जेको अगवा जो ऐं ॿियनि धाड़नि जो जेको क्राइम आहे उहो कंट्रोल थी वेंदो। पर डॉक्टर साहब असां ॾिसूं था त शहरी इलाइक़नि में बि जेके ऑपरेशन थियनि था पिया उन में नाकामी थिए थी पई पर हीअ को शिकारपुर वारो ऑपरेशन आहे हिन में त हाणे सिंध हुकूमत एतिराफ़ थी करे त नाकारा हिकमत अमली जे करे जेको आहे इहो ऑपरेशन नाकाम वियो। तव्हां छा था सम्झो जॾहिं हिकमत अमलियूं ठाहिबियूं आहिनि जॾहिं इन तरह जा ऑपरेशन कबा आहिनि त पोइ कहिड़े क़िस्म जी हिकमत अमली हूंदी आहे ऐं नाकारा हिकमत अमली जे पोयां सबबु कहिड़ा हूंदा? हिकमत अमली त ईअं हूंदी आहे त तव्हांखे पहिरीं टारगेट जी ख़बर हुजे त तव्हांखे वञिणो किथे आहे ऐं करिणो छा आहे ऐं जॾहिं तव्हांखे इन्हनि ॿिन्ही शयुनि जी ख़बर हुजे त पोइ तव्हांजो इहो हूंदो आहे सोचण जो तरीक़ो त एसि ताईं कीअं पुॼिजे ऐं अगरि ख़ुदा न ख़ास्ता का इमरजेंसी थी वञे त उन्हनि खे सपोर्ट कीअं पुॼाइजे। इहे 3-4 शयूं जॾहिं माण्हू कंदो आहे त उन खां पोइ नाकाम थियण जो चांस घटि हूंदो आहे।
पर जेकॾहिं तड़ तकड़ में तव्हां फोर्स खे रवानो करे छॾींदो के नंढी वॾी इंफॉर्मेशन ते जी जेका सही थी सघे थी ग़लति थी सघे थी त जी इन जा यकीनन पोइ इन क़िस्म जा नतीजा निकिरनि था। थियणु ईअं खपे हा, पहिरीं त इंफॉर्मेशन खे वेरीफाई कजे, उन खां पोइ जेको आहे टीमूं तश्कील ॾिजनि, टीमूं ठाहिजनि, टीमुनि खे भले न ॿुधाइजे त कहिड़े पासे वञिणो आहे, जी मफ़ी रखिजे। उन खां जी पोइ वरी पोयां सेकंड लाइन हिकिड़ी रखबी आहे जेका सपोर्ट, ख़ुदा न ख़ास्ता टीम खे को बैक प्रॉब्लम सपोर्ट अचे थी, जी उनजी जेका गाॾी ख़राब थी वञे, एपीसी ख़राब थिए थी जी या गाॾियूं ख़राब थियनि थियूं या उन्हनि जे मथां को हमिलो थिए थो या उन्हनि जो असला खुटी थो वञे कंहिं जेको आहे झेड़े जी सूरत में, त इनखे बैक सपोर्ट ज़रूरी आहे। मुंहिंजे ख़्याल में शायदि शिकारपुर में इन क़िस्म जी प्लानिंग न कई वई प्रॉपर तरीक़े सां, उन करे ई जेको आहे नुक़सानु थियो आहे। अच्छा डॉक्टर साहब, हाणे ही ॿुधाइजो, हीअ जॾहिं इन तरह जो ऑपरेशन थिए थो पियो त पोइ धाड़ेलनि ऐं जेके उतां जा सरदार आहिनि, वॾेरा आहिनि, या वरी के हुकूमत में वेठल उहे धुरियूं आहिनि, इन्हनि जो पाण में गठजोड़ केॾो असरअंदाज़ थो थिए इन तरह जे ऑपरेशन ते? साईं ॾिसो, इकोनॉमीज़ जेके आहिनि ॿिनि क़िस्मनि जूं आहिनि। हिकिड़ी इकोनॉमी जेका आहे ट्रेड बिज़नेस ऐं डेवलपमेंट रिलेटेड आहे, ॿी हूंदी आहे क्रिमिनल इकोनॉमी। बिल्कुलु सही। जॾहिं सरकार जेका आहे, स्टेट जेका आहे, पंजनि शयुनि खे न संभाले, सरकारी ॿनियूं, ॿारा, ॿेला ऐं रेवेन्यू जूं ज़मीनूं ऐं ढंढूं ढोरा, उते मक़ामी वॾेरा क़ाबिज़ हुजनि जेके उन मां उपत खणनि, पैसा कमाइनि ऐं उहे पैसा जेके आहिनि पंहिंजे शाहाना ज़िंदगी ते ख़र्च कनि, त यकीनन उन्हनि खे पोइ उते इन सॼे नाजाइज़ कब्ज़े खे बरक़रार रखण जे लाइ कुझु लोफर बि रखणा पवनि था, उन्हनि ते हथ बि रखणो पवे थो। न त वरी ॿियो पाड़े वारो वॾेरो जेको उन्हनि खे तंग करे शायदि उन्हनि खां इहा शइ घुरे वठे। उन करे हिकिड़ी कॉम्पिटिशन आहे क्रिमिनल इकोनॉमी जी, जंहिंजे करे जेको आहे क्रिमिनल्स ते बि हथ रखियो वञे थो ऐं इन क़िस्म के नाजाइज़ कब्ज़े वारियूं शयूं उन्हनि मां पैसा कमाए ऐं उहे उन मां पंहिंजी जेका आहे ज़िंदगी खे सुठे नमूने सां गुज़ारियो वञे थो। ऐं जॾहिं पैसा अचनि था त पोइ यकीन उन्हनि पैसनि जे थ्रू जेको आहे उहो सियासी असर रसूख़ बि वधे थो ऐं हद में बि जेको आहे वधीक जेको आहे तव्हांजो अमल दख़ल थिए थो। जी अच्छा डॉक्टर साहब, हाणे तव्हां इन तमामु तर मामलनि मां गुज़रिया आहियो, हिकु वसी तजुर्बो आहे अव्हां जो, अव्हां शहरनि में बि एज़ ए तमामु सुठा पुलिस ऑफिसर रहिया आहियो ऐं पोइ जेके ॿाहिराड़ी वारा सिंध जा इलाइक़ा आहिनि उन्हनि में बि रहिया आहियो। तव्हां जेका ॻाल्हि पिया कयो इहे क्राइम इकोनॉमी जी, त क्राइम इकोनॉमी छा उते लोकली तरह ते असरअंदाज़ थिए थो पियो या इन जो हिकिड़ो वॾो गठजोड़ आहे मथी सतह जे माण्हुनि ताईं बि? साईं ॾिसो, ही गवर्नमेंट जी इग्नोरेंस आहे। गवर्नमेंट जेको आहे इन शइ खे इग्नोर कयो आहे। स्टेट रिसोर्सिस अगरि गवर्नमेंट पंहिंजे कब्ज़े में वठे ऐं उन्हनि खे सही तरीक़े सां यूटिलाइज़ करे त गवर्नमेंट जो इलाही सारो रेवेन्यू जनरेट थी सघे थो। मिसाल जे तौर ते जेके ढंढूं आहिनि या जेके ॿेला आहिनि, या त उन्हनि खे जेको आहे उन पर्पज़ लाइ इस्तेमालु कजे। जेकॾहिं इकोनॉमी जे लाइ ढंढूं मच्छी जे लाइ इस्तेमालु थियनि थियूं ऐं ॿेलनि में आबादी थिए थी, पोख थिए थी, त इहे जेको आबादी ऐं उपत जेका आहे अगरि सरकार खणे लीज़ करे ऐं ॿिए तरीक़े सां जेको आहे पाण सुपरवाइज़ करे या महकमा कनि त सरकार खे वॾो फ़ाइदो थींदो। ऐं यकीनन उन सां छा आहे जो उते जो बाअसर माण्हू जेको आहे उहो मुतासिर त थींदो, पर उन वटि एतिरी कैपेसिटी कोन हूंदी जो हू क्रिमिनल्स खे पाले सघे ऐं क्रिमिनल्स ते हथ रखण जी उनखे ज़रूरत बि न पवंदी, छो जो नाजाइज़ आमदनी खे संभालण जे लाइ, बचाइण जे लाइ हुनखे क्रिमिनल एलिमेंट ते हथ रखणो पवे। ठीकु आहे। अच्छा डॉक्टर साहब, हाणे काल वॾे वज़ीर चयो त असां इहो ऑपरेशन उन वक़्त ताईं जारी रखंदासीं जेसि ताईं आख़िरी धाड़ेल जो ख़ात्मो नथो थिए। हाणे छा धाड़ेल जो ख़ात्मो ज़रूरी आहे या जो क्राइम आहे उनजो ख़ात्मो ज़रूरी आहे? साईं ॾिसो, धाड़ेल पैदा थींदा रहंदा आहिनि, धाड़ेल मरंदा रहंदा आहिनि। ऐं वरी इहा बि सिंध में धाड़ेल जे हवाले सां हिस्ट्री आहे त उन्हनि जे औलाद मां बि कुझु माण्हू धाड़ेल थियनि था ऐं खोड़ अहिड़ा फैमिलियूं आहिनि जिन मां हिकु ॿिए जनरेशन ताईं धाड़ेल पैदा थींदा रहिया आहिनि। त धाड़ेल जेको आहे उहो उनजी उमिरि तमामु नंढी हूंदी आहे, उहो मरी वेंदो आहे कंहिं न कंहिं पुलिस एनकाउंटर में, या जेको हुनखे पैटर्नाइज़ करे थो, पाले थो, उहो वॾेरो ई कॾहिं कॾहिं हुनखे माराए थो छॾे, छो जो कॾहिं कॾहिं हू उन जे ॻिची पवे। इन करे धाड़ेल मरण का एॾी वॾी ॻाल्हि न आहे। असां गवर्नमेंट खे इहा सलाह ॾींदासीं ऐं रिक्वेस्ट कंदासीं, सजेस्ट कंदासीं त गवर्नमेंट हिकिड़ी लॉन्ग टर्म प्लान ठाहे, हिकु जंहिंमें जेको आहे इंफ्रास्ट्रक्चर डेवलप करे इन्हनि सभिनी इलाइक़नि खे एक्सेसिबल करे, ऐं ॿिए नंबर ते शॉर्ट टर्म मेजर्स में उते जी जेका इंतिज़ामिया आहे, डेप्टी कमिश्नर थियो, SSP थियो ऐं ॿिया जेके फील्ड ऑफिसर आहिनि मुख़्तलिफ़ महकमनि जा, उन्हनि खे सपोर्ट बि करे ऐं उन्हनि खे न्यूट्रल एडमिनिस्ट्रेशन जेका आहे उहा मुहैया कई वञे, ताकी हू बिना कंहिं ख़ौफ़ जे ऐं बिना कंहिं
जेको आहे मसइले जे बिना जी कंहिं दबाव जे सही तरीक़े सां कमु कनि। अच्छा मिसाल जे तौर ते जी अगरि जी फॉरेस्ट जो महकमो अगरि पंहिंजो कमु सही करे जी ऐं उन खे डिप्टी कमिश्नर ऐं SSP जी सपोर्ट हुजे जी त यकीनन जेको आहे ॿेलनि में जेका गैर कानूनी कब्ज़ा न थींदा, उते फसल कोन पोखबा। जी ऐं इहे जेके ढंढूं जेके आहिनि फिशरीज़ वारनि जे हवाले हुजनि ऐं उहे पंहिंजो ऑक्शन्स करे ऐं जेको वधि खां वधि जेको ॿोली ॾिए उन खे उहे एक्शन अगरि ॾिनियूं वञनि ऐं गवर्नमेंट पैसा बि कमाईंदी जी ऐं इन क़िस्म जी क्रिमिनल एक्टिविटी जेका उहा ख़तम भी थी वेंदी, छो जो उन्हनि महकमनि खे जेके महकमा लॉ एनफोर्समेंट डायरेक्टली इन्वॉल्व न आहिनि, उन्हनि खे पुलिस ऐं डिस्ट्रिक्ट ठीक एडमिनिस्ट्रेशन है जी मुकमिल सपोर्ट हूंदी। ठीक है। अच्छा डॉक्टर साहब, हाणे इहो ॿुधायो, अवां धाड़ेलनि ते ॾाढो तफ़सीली ॻाल्हायो, त हुन जा नस्ल बि उन्हनि जे ईंदड़ नस्ल जेका आहे उहा बि इन क्राइम में इन्वॉल्व थी। त हाणे सुवाल इहो आहे त छा इहो सभु कुझु हू शौक़ सां कनि था पिया, उन जे आदत ते मजबूर थिया थी वञनि, या वरी उन्हनि खे इन हद ताईं मजबूर कयो पियो वञे, उहो सबबु कहिड़ा बि आहिनि त पोइ उहो जेको क्राइम आहे उहो उन्हनि जे नस्लनि ताईं दाख़िल थो थी वञे? बुनियादी तौर ते जेके आहिनि टे सबब आहिनि। हिकु त नाइंसाफ़ी जेका लोकल को वॾेरो करे, या जी नाइंसाफ़ी जेका लोकल एडमिनिस्ट्रेशन करे, जी ऐं ॿिए नंबर ते जेकॾहिं किथे का नाइंसाफ़ी थिए थी त उन नाइंसाफ़ी खे ख़तमु करण लाइ जेके सरकार जा इदारा ठहियल आहिनि उन्हनि जो रिस्पॉन्स, अगरि उन्हनि जो रिस्पॉन्स सही आहे, सुठो आहे, त जी नाइंसाफ़ी जो जल्दी फ़ैसिलो थी वेंदो। जी ऐं उहा नाइंसाफ़ी न रहंदी त उहो शख़्स जेको आहे धाड़ेल ऐं क्रिमिनल ज़िंदगी ॾे न वेंदो। पर हाणे ठीकु छा आहे कि अगरि नाइंसाफ़ी बि हुजे, हलो, जी 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 डॉक्टर साहब, जी जी प्लीज़ नाइंसाफ़ी बि हुजे जी ऐं सरकार जे महकमनि जो रिस्पॉन्स बि पूरो सारो हुजे, सही न हुजे, ऐं उन खां पोइ अॻिते हली जंहिंखे चवंदा आहिनि त जी मिसकैरिएज ऑफ जस्टिस, जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता FIR थी वई, अगरि उन जी जो नाइंसाफ़ी खे हल करण जी कोशिशि कई वई, जी पर अॻिते हली हुनखे इंसाफ़ न मिलियो जी अदालतनि मां, मिसकैरिएज ऑफ जस्टिस थी, जी त पोइ इन्हनि जी टिनी सूरतुनि में माण्हू चवंदा आहिनि तंग जी आयत बि जंग आयत, त जी उहो पोइ छा सोचे थो त मां छो न पंहिंजो फ़ैसिलो पाण करियां। ठीक है ऐं ठीक इहो ई जेके मेन टे सबब आहिनि जंहिंजे करे धाड़ेल जेको आहे थिए थो। ठीक है ठीक है। डॉक्टर साहब, जमाल साहब, अवां असां लाइन ते ई रहिजो। इन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे सिंध हुकूमत जे इंतिहाई अहम सूबाई वज़ीर ऐं शिकारपुर सां तालुक़ु रखंदड़ सियासतदान जनाब इम्तियाज़ शेख साहब। शेख साहब, प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। शेख साहब, प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। मुंहिंजो आवाज़ अवां ताईं अचे पियो? असांजो आवाज़ जो मामिलो आहे, जीअं असांजे कम्युनिकेशन हिकु दफ़ो ॿीहर असांजी सां बहाल थींदी त असां इम्तियाज़ शेख साहब खां ज़रूरु मालूम कंदासीं त सिंध हुकूमत जी ईंदड़ हिकमत अमली कहिड़ी हूंदी, ऐं आख़िर इन्हनि ज़िलनि में ख़ासि टे ज़िला आहिनि, शिकारपुर, कशमोर ऐं घोटकी जेके ज़िला आहिनि, इन्हनि में अमुन छो नथो थिए। धाड़ेल हर आए ॾींहुं जेके इहे ख़बरूं छो थियूं अचनि त इन्हनि टिनि ज़िलनि में जेको अमुन आहे, उन अमुन जी जेका तबाही आहे उन में धाड़ेलनि जो अहम किरदारु। जमाली साहब, हाणे इहो ॿुधाइजो त इहे के टे ज़िला आहिनि, ख़ासि करे कशमोर, शिकारपुर ऐं घोटकी, हिन में पुलिसिंग हिन वक़्तु ॾुखी केतिरी आहे, जो बार बार चयो पियो वञे त ॾाढो ॾुखियो आहे पुलिस लाइ ऑपरेशन करणु? हमेशह ॾुखी रही आहे, ऐं ॿिए हिसाब सां ॾिसे पुलिसिंग हमेशह जेका आहे सवली बि रही आहे। अच्छा उहो डिपेंड करे थो ऑफिसर जे एटीट्यूड ते ऐं ऑफिसर जी पॉलिसी ते ऐं प्लानिंग ते। जी मुंहिंजे ख़्याल में अगरि फील्ड ऑफिसर लोकल जेके असांजा नुमाइंदा आहिनि, MPAs, MNAs, जी उन्हनि खे कॉन्फिडेंस में वठे ऐं उन्हनि सां गॾु मिली करे कमु करे ऐं उन्हनि खे इहो बावर कराए त उन जे हद में क्राइम न थियणु खपे, अच्छा जंहिंमें पुलिस जो भी अमल दख़ल हूंदो ऐं पुलिस जी प्लानिंग ऐं हिकमत अमली बि हूंदी ऐं पुलिस जी कारकर्दगी बि हूंदी, ऐं गॾोगॾु जेको लोकल उते जो MPA MNA आहे उहो बि ज़िमेदारी सम्झंदो त मुंहिंजे इलाइक़े में, मुंहिंजे हद में का बि क्रिमिनल एक्टिविटी न थिए, छो जो हू सभिनी खां वोट वठी अचे थो, हुनखे घणनि माण्हुनि जी ख़बर आहे त केरु क्राइम करे थो, केरु नथो करे। हू अगरि सपोर्ट कंदो लोकली पुलिस खे पर त जमाली साहब कानूनी यकीनन पर जमाली साहब कानूनी हवाले सां ॾिसा वञे त इहो MPA ऐं MNA जो इहो कमु कोन्हे त उहो पंहिंजे इलाइक़े में अमुन कराए, हुनजो कमु त कानून साज़ी करणु आहे, हुनजो कमु इहो त क़तई कोन्हे त हू इन तरह जे मामलनि में दख़ल अंदाज़ी करे। MPA MNA जो कमु यकीनन जेको कानून साज़ी आहे, पर उन सां गॾोगॾु MPA MNA जो इहो बि कमु आहे त पंहिंजे हद जे मुख़्तलिफ़ मसइलनि जो ख़्यालु रखे, इहो बि ॾिसे त उते तरक़ी थिए थी नथी थिए, उते स्कीमूं अचनि थियूं कोन थियूं अचनि, उते स्कूल हलनि था कोन था हलनि, उते जूं अस्पतालूं फंक्शन कनि थियूं कोन थियूं कनि, उते क्राइम जेको आहे कंट्रोल में आहे कोन्हे। अगरि जी इहे सभु शयूं न हुजनि त हुनजो कमु आहे त असेंबली में अची पंहिंजो
उन जे हवाले सां जेको ॻाल्हि करे तकरीर करे ऐं हुकूमत खे ॿुधाए त जी मुंहिंजे हद में ही मसइला आहिनि जी ऐं इन खां अलावा जेको आहे हू गवर्नमेंट सां मिली करे गवर्नमेंट जेका कैबिनेट हूंदी आहे चीफ जी मिनिस्टर साहब ऐं हुनजा वज़ीर जेके हूंदा आहिनि उहा कैबिनेट हूंदी आहे जी उन्हनि सां मीटिंग्स करे उन्हनि खे गाइड करे ॿुधाए जी मां लोकल आहियां जी ऐं मूंखे चपे चपे जी ख़बर ठीकु आहे आहे पंहिंजे हद में ही मसइला आहिनि उहे महिरबानी करे ठीकु गवर्नमेंट हल करे। ठीकु आहे। आशीष जमल साहब हाणे इहो ॿुधाइजो त हीअ को कचो आहे ख़ासि करे शिकारपुर जो कश्मीर जो घोटकी जो ख़ैरपुर जो इहो कचो केतिरो अहम आहे हिन क्रिमिनल इकोनॉमी जे लाइ? इन में त करोड़ रुपयनि जी जेका आहे उपत थिए थी जेका मक़ामी जेके वॾेरा आहिनि उन्हनि जे कब्ज़े में इहे ज़मीनूं जेके आहिनि उन मां मच्छीअ मां बेलनि मां जेको काठ कपिजे थो उहो विकामे थो मच्छी इलाही विकामे थी उन खां अलावा सारियुनि जो फसल थिए थो ऐं ॿिया फसल थियनि था त ही जेको आहे हिकिड़े नंढे नंढे हद में बि करोड़नि जी आमदनी थिए थी जी उन करे इहो तमामु वॾो पैसो इन्वॉल्व आहे ऐं गवर्नमेंट खे मूं इन लाइ ॻाल्हि कई त गवर्नमेंट खे खपे त फोकस करे ठीकु ऐं इहा सॼी इकोनॉमी पंहिंजे हथ में खणे ताकी इहो क्रिमिनल एलिमेंट ख़तमु थिए ऐं गवर्नमेंट जा रिसोर्सिस बि इन में यकीनन वधंदा। वॾी महिरबानी डॉक्टर सरवर जमाली साहब असांखे वक़्तु ॾिनी। नाज़रीन तव्हां डॉक्टर सरवर जमाली साहब जो तफ़सीली तजुर्बो ॿुधो था। आख़िर इहो ऑपरेशन नाकाम छो था वञनि ऐं जेका ही क्राइम इकोनॉमी आहे उनजो केतिरो असरु आहे ख़ासि करे पुलिसिंग ते इन तरह जे ऑपरेशन ते। प्रोग्राम हिते वक़्तु थियो आहे नंढी साई जो। साई खां पोइ वरी प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थींदासीं। नज़री प्रोग्राम हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार शिकारपुर में धारेलनि जे ख़िलाफ़ नाकाम ऑपरेशन खां पोइ हाणे सिंध हुकूमत फ़ैसिलो कयो आहे त हाणे ऑपरेशन भरपूर कयो वेंदो ऐं उहो भरपूर ऑपरेशन न सिर्फ़ु शिकारपुर में हूंदो घोटकी में बि हूंदो ऐं कश्मीर में बि हूंदो। अॼोके प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासीं ऐं हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे हाणे जेको भरपूर ऑपरेशन थियण वारो आहे उन जा ऑपरेशनल कमांडर SSP शिकारपुर जनाब तनवीर तुनियो साहब। ताज़ो ई उन्हनि जी बदिली थी आहे शिकारपुर में ऐं उन सां गॾोगॾु हूंदो SSP कश्मीर अमजद शेख साहब। तनवीर तुनियो साहब अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं त सिंध हुकूमत एतिराफ़ पई करे त ऑपरेशन नाकाम वियो शिकारपुर वारो ऑपरेशन उन खां पोइ उनखे भरपूर ऑपरेशन करण ते मजबूर थियो। हिन वक़्तु पुलिस जो मोराल किथे आहे शिकारपुर वारे ऑपरेशन खां पोइ? तुनियो साहब मुंहिंजो आवाज़ु अव्हां ताईं अचे पियो? तुनियो साहब मुंहिंजो आवाज़ु अव्हां ताईं अचे पियो? अच्छा असांजो तुनियो साहब सां असांजो कम्युनिकेशन गैप थियो आहे। जीअं असांजो हुन सां कम्युनिकेशन बहाल थींदी असां हुनखां ज़रूरु मालूम कंदासीं। अच्छा शेख साहब अव्हां कीअं पिया ॾिसो त हिन वक़्तु शिकारपुर वारो ऑपरेशन सिंध हुकूमत एतिराफ़ थी करे त नाकाम वियो आहे पुलिस जो मोराल किथे आहे हिकु ॿिए ऑपरेशन करण जे वक़्तु? ॾिसो मां तव्हांखे ॿुधायां त सिंध गवर्नमेंट इहो ज़रूरु चयो आहे त टेक्टिकल एरर जे करे कुझु लॉसिस थिया जेके शायदि न थियणु घुरिजनि पर इहो कतई तौर ते न आहे त ऑपरेशन नाकाम थियो आहे। ऑपरेशन हलंदड़ आहे ऐं जेसि ताईं उनजा अल्टीमेट रिज़ल्ट नथा अचनि असां उनखे रेट नथा करे सघूं। ऑपरेशन उन वक़्त ताईं जारी रहंदो त जेसि ताईं असांजी जेके शोधा जा जेके कल्प्रेट्स आहिनि उहे उन्हनि सां पंहिंजो जेको कानूनी तरीक़ा आहे हथमी अंजाम नथो थिए त इन करे ऑपरेशन जेसि ताईं कंटिन्यू आहे तेसि ताईं मुंहिंजे ख़्याल में उन रिज़ल्ट ते बहस करणी आहे उनखे नाकाम या कामयाब चवणु मुनासिब न हूंदो। जी चलो हिकमत अमली नाकाम जे करे उन्हनि खे इहो मुंहुं ॾिसणो पियो ऐं अहलकार शहीद कराइणा पिया। ॾिसो हिकमत अमली जेके शयूं आहिनि उहे ऑपरेशन लेवल ते हर को पंहिंजो पाण जज करे सघे थो। इहो ज़रूरु चयो वञे थो त शायदि कुझु अगरि शयूं चेंज थियनि हा त लॉसिस न थियनि हा पर जॾहिं ऑन ग्राउंड हिकिड़ी फाइटिंग स्पिरिट्स में माण्हू लहे थो उते कामयाबी बि थींदियूं आहिनि नाकामियूं बि थींदियूं आहिनि ऐं इहे शयूं शोधा जी जेके शयूं आहिनि जेके हुननि APC में विढ़ंदे या ॿिए तरीक़े सां थिया आहिनि उन्हनि खे मुंहिंजे ख़्याल में हिकिड़े तरीक़े सां असां जस्टिफाई करे बि सघूं था न बि करे सघूं था। टेक्टिकल जेके शयूं आहिनि उहो कमांडर बहितर सम्झी सघे थो त के शयूं जेके मूंखे करणियूं या न करणियूं पर बहरहाल जेको लॉस थियो आहे उन ते सभिनी खे आहे उनजो रिव्यू बि थिए थो। उन सां गॾु गॾु इहे जेका IG ऑफिस जे तरफ़ां उहे फॉरेंसिक्स बि थी रहियूं त APC जेके आहिनि इहे अगरि इन शेप में या इन कंडीशन में ऑपरेशन में फर्दर यूज़ कजनि या उनखे एडिड आर्मर सां यूज़ कजनि कहिड़ी ग़लतियूं हुयूं जंहिंजे करे इहे लॉसिस थिया उहो ज़ाहिर आहे रिव्यू थींदा आहिनि। हर सुठी एडमिनिस्ट्रेशन हर सुठी फोर्स जेको आहे उनखे रिव्यू कंदी आहे त किथे जेके मिस्टेक्स थियनि उहे दोहराई न वञनि ऐं उन्हनि शयुनि खे उन खां सिखिजे त उहो रिव्यू हली रहियो आहे। ज़ाहिर आहे कुझु शयूं लेप्सिस अगरि थिया आहिनि त उन्हनि खे रिपीट करण खां
उहो रिव्यू करणु बहितर आहे। ठीकु आहे, इहो सही पिया चओ त इहे रिव्यू करणु घुरिजनि, जिते जिते खामियूं आहिनि उन खामियूं भरी वञे। अच्छा अमजद शेख साहब, भला बार बार जेको इहो तासुर ॾिनो पियो वञे त पुलिस वटि एतिरी कैपेसिटी ई कोन्हे जो, ऐं उनजे मुक़ाबले में जेके धाड़ियल आहिनि उहे हिकु सोशल मीडिया ते जॾहिं असां उन जूं तस्वीरूं ॾिसूं था पिया, वीडियोज़ ॾिसूं था पिया, त उन्हनि वटि एंटी टैंक गोलियूं बि आहिनि, उन्हनि वटि एंटी एयरक्राफ्ट गन बि आहिनि, उहे हाईली ऑक्यूपाइड आहिनि, हाईली वेपन्ड आहिनि उन्हनि वटि। तव्हां छा था सम्झो त इहो तासुर दुरुस्त आहे त पुलिस वटि उहा कैपेसिटी नाहे रही, या पुलिस वटि कैपेसिटी आहे, इहो तासुर ई ग़लति आहे? शेख साहब, मुंहिंजो आवाज़ अवां ते अचे पियो? अच्छा, असांजो आवाज़ जो मामिलो थिए थो पियो अमजद शेख साहब सां। अच्छा तुंहिंजो साहब, अव्हां मुंहिंजो आवाज़ ॿुधो पिया? मुंहिंजो आवाज़ अवां ते अचे पियो? तनवीर साहब, मुंहिंजो आवाज़ अवां ते अचे पियो? तुंहिंजो साहब, अच्छा अमजद शेख साहब, मुंहिंजो हाणे आवाज़ अवां ते अचे पियो असांजो? जी बिल्कुलु, अच्छा, लाउड एंड क्लियर। जी जी शेख साहब, मुंहिंजो सवाल इहो हुयो त कोई तासुर ॾिनो पियो वञे त पुलिस वटि कैपेसिटी न आहे, अव्हां इन तासुर खे कीअं था ॾिसो एज़ अ पुलिस ऑफिसर? मां तव्हांखे उहे एक्सप्लेन कयो त ॾिसो, पैरेलल एग्ज़ाम्पल मां कंदकोट जो ॾींदुसि। जॾहिं 9 महीना पहिरियों चार्ज संभालियो त कंदकोट जा जेके हालात कश्मीर जा, एग्ज़िस्टिंग शिकारपुर जा जेके हालात ॾिसो था उन खां तमामु बदतर हुया। हिते 31 माण्हू अगवा बराए तावान लाइ हुया। हिते त हिकिड़ी जेका सिर्फ़ु तेगाणी आहिनि, हुते तमामु ॿियूं गिरोह बि हुया, ऐं जेको असांजो कचो हुयो उहो इन खां वधीक नो गो एरिया थियल हो। पर अलहमदुलिल्लाह पुलिस पंहिंजी कैपेबिलिटीअ सां उहे एलिमिनेट कया। 13 धाड़ेल मारिजी आहे। हिन वक़्तु अगवा बराए तावान असांजी रिपोर्टेड अनरिपोर्टेड 0 आहे, ऐं जिते उहो नो गो एरिया हुयो कचे जो, उते कंदकोट घोटकी ब्रिज ठही रहियो आहे, जिते इंजीनियर्स डे नाइट कमु करे रहिया आहिनि। तव्हांजो DSR रेंजर्स जो जेको शहीद थियो 2015 में, उन जा नॉमिनेटेड माण्हू इन्हनि धाड़ेलनि सां जेके इहे मौत अटकाईंदा उहे मारिजी विया इन्हनि रीसेंट जेके असांजा ऑपरेशन थिया आहिनि। पुलिस बावजूदि इन्हनि हेवी वेपनरी जी जेके असांजे कचे में उन्हनि खे वधीक हेविली आर्म्ड हुया, उन सां एनकाउंटर थिया, उन्हनि खे ओवर पावर कयो, एलिमिनेट थिया, एरियाज़ जेके आहिनि उहे क्लियर थिया। त पुलिस जी कमिटमेंट ऐं उनजी जेका कैपेबिलिटी आहे उहा तमामु बहितर आहे। हिन वक़्तु बि असांजो रिज़ॉल्व आहे, स्पिरिट्स आहिनि, इंशाल्लाह जेके एग्ज़िस्टिंग रिसोर्सिस आहे उन्हनि सां बि इन्हनि सां विड़ी बहितर तरीक़े सां असां काउंटर करे सघूं था। अच्छा, मां पूरी उमेद आहियो त हिन वक़्तु जेके रिसोर्सिस आहिनि, जेके घुरिबल रिसोर्सिस आहिनि, जेके मौजूदु रिसोर्सिस आहिनि, उन्हनि सां बि इन्हनि धाड़ेलनि ऐं क्रिमिनल माण्हुनि जे ख़िलाफ़ु अगरि ऑपरेशन थिए थो पियो, ऐं जेको ऑपरेशन जारी बि आहे बकौल अमजद शेख साहिब जे, त उहो भरपूर नमूने सां कयो वेंदो, ऐं इन्हनि इहो ऑपरेशन तेसीं ताईं जारी रहंदो जेसीं ताईं इहे क्रिमिनल माण्हू जेके आहिनि इन्हनि जो न सिर्फ़ु ख़ात्मो कयो थो वञे क़ानूनी तरीक़े सां, न वरी जेसिताईं क़ानूनी ख़ात्मो कयो वञे। ऐं ॿियो त इहो ऑपरेशन हाणे जॾहिं कयो वेंदो त जेके गुज़िरियल ऑपरेशन जी निस्बत जेके हिकमत अमली हुयूं, ऐं जिते जिते हिकमत अमली किथे कमज़ोरी हिकमत अमली हुई त हुनजो ॿीहर रिव्यू पिणु कयो वेंदो। उहे सुवाल इहो आहे त इहो सिर्फ़ु ऑपरेशन जॾहिं इन तरह जा ऑपरेशन थियनि था पिया त उते जेका ॻाल्हि डॉक्टर सरवर जमाली बि कई त तमामु घणो असरअंदाज़ थी थिए उहा क्रिमिनल इकोनॉमी, जंहिंजा गठ जोड़ न सिर्फ़ु धाड़ेलनि ऐं सरदारनि जे विच में आहिनि, बल्कि उहो असांखे ॾिसूं था पिया त हुकूमती सतह ते आला सतही माण्हू बि उन में शामिलु थी वञनि था पिया। त पोइ पुलिस जॾहिं इन तरह जो ऑपरेशन करे थी पई, पंहिंजूं जानियूं जेके आहिनि उहे जोखिम में विझे थी पई, ॾुखियाई में घणनि हालतुनि में त उहे जेके शहीद बि थी वञनि था पिया, त पुलिस खे इहा का क्रिमिनल इकोनॉमी जी गठ जोड़ खे पुलिस कीअं पई ॾिसे, इहो बि ज़रूरु मालूम कंदासूं। तुंहिंजो साहब, मुंहिंजो आवाज़ हाणे अव्हां ताईं अचे पियो? अच्छा 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 असांखे ॿुधाए पियो वञे त तुंहिंजो साहिबु कंहिं कचे वारे इलाइक़े में हिन वक़्तु मौजूदु आहे, ऐं जेका छाकाणि त सिग्नल्स जो मामिलो थिए थो पियो, ऐं जीअं ई असांजो बहाल थींदो उन सां कम्यूनिकेशन, त असां उन खां इहो ज़रूरु मालूम कंदासूं। अच्छा शेख साहब, हाणे तव्हां इहो ॿुधाइजो त असां ॾिसूं था पिया त सोशल मीडिया ते हिकिड़ो सरदार आहे जंहिंसां पुलिस ऑफिसर्स जेके आहिनि हिकु दावत कनि था पिया, उन जूं तस्वीरूं जेके आहिनि सोशल मीडिया ते अचनि पियूं वञूं, ऐं ॿिए पासे असां अच्छा मूंखे ॿुधाए पियो वञे त असांजो तुंहिंजो साहिब सां जेको आहे उहो राब्तो बहाल थियो। अच्छा तुंहिंजो साहिबु इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु सभु खां हिन वक़्तु तव्हांजी नई चार्ज संभाली आहे, पुलिस जो मोराल कीअं आहे हिन वक़्तु शिकारपुर में? इंशाल्लाह पुलिस जो जेको मोराल रहियल आहे काफ़ी टाइम खां वठी हिते पुलिस लिंक्स थियूं आहिनि जी, उनजे करे पुलिस में थोरी घणी बेचैनी त आहे, पर मां सम्झां थो त उन बेचैनी खे असां जल्दी ख़तमु कंदासीं। ऐं जेकी पुलिस जा जेके माज़ी जा जेके ऑपरेशन्स आहिनि जिन जिन अफ़सर्स कया आहिनि
मूं उन्हनि सां राब्ता बि कया आहिनि ऐं जेके उन्हनि गाइडेंस जेके ॾिनियूं आहिनि उनजी रोशनी में इंशाल्लाह जेके माज़ी में असां ग़लतियूं कयूं उहे इंशाल्लाह असां न दोहराईंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त हिन भेरे हिकिड़ो सक्सेसफुल कामयाब ऑपरेशन कयो वञे ऐं हिकिड़ो मुस्तक़िल हल कढियो वञे हिन सॼे मसइले जो। छो त काफ़ी सालनि खां वठी सिंध में अमन अमान जी सूरत हाल बहितर हुई। लास्ट 5 इयर्स खां वठी काफ़ी कंट्रोल में शयूं कुछ टाइम थियो आहे, कुछ हिकिड़ी पासे खां डिस्टर्बेंस थी आहे। इंशाल्लाह कोशिशि कंदासीं त पुलिस जो मोराल बि बुलंद कंदासीं ऐं क्रिमिनल्स खे बि इंशाल्लाह। ठीक है। अच्छा तुनी साहब हाणे ॿ ॻाल्हियूं कयूं आहिनि जेके सवाल मुंहिंजा पिणु सवाल हुया ऐं नाज़रीन पिणु इहे सवाल इन जा जवाब ॿुधणु चाहिनि थी। हिकु तव्हां चयो त हीउ अचानक जेको मामिलो आहे उहो थियो आहे, त हीउ हिकु मामिलो अचानक थियो आहे त उन जा सबब कहिड़ा आहिनि? ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेका अव्हां ॻाल्हि पिया कयो त जेके जिते जिते फेल थी जिते जिते मामला वीक थिया आहिनि उनखे रिव्यू कयो वेंदो। अचानक ही मामिलो छो थियो, अव्हां छा था सम्झो? ॾिसो काफ़ी टाइम खां वठी सिंध पुलिस में मुख़्तलिफ़ जॻहनि जेके किडनैपिंग फारन समी उनजे ख़िलाफ़ ॾाढा सुठा ऑपरेशन थिया ऐं सुठियूं पुलिस कार्रवायूं कयूं। कॾहिं कॾहिं थी वेंदो आहे कंहिं जॻह ते का कमज़ोरी थी वेंदी आहे, उन में जे करे थोरो घणा इशूज़ थिया आहिनि ऐं जेके वीक पॉइंट्स मां सम्झां थो त उन में असांखे हिकिड़ी सुठी प्लानिंग जी ज़रूरत आहे, सुठे वेपन्स जी ज़रूरत आहे ऐं हिमत जी ज़रूरत आहे। इंशाल्लाह उहे सभु मिलाए करे शयूं जेको नेक्स्ट फ्यूचर जो जेको प्लान ऑफ एक्शन हूंदो उन में तव्हां ॾिसंदो त इंशाल्लाह पुलिस खे कामयाबी मिलंदी। ही ॾोहारी एॾा को वॾा ताक़तवर न आहिनि, न इहे को एॾा को आहिनि जेके स्टेट जी रिट खे चैलेंज कनि। मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ पुलिस ऑपरेशन माज़ी में कंदी रही आहे सक्सेसफुली ऐं इहो साॻियो ई इलाइक़े में अॼु खां 4-5 साल पहिरियों सखर पुलिस में आउं SSP हुयुमि त नज़रू नारे जो जेको धाड़ेलनि जो किंग हुयो उनखे बि मारे वियो पुलिस। सखर पुलिस जेको आहे उन टाइम ते मां ई SSP सखर हुउमि। मां सम्झां थो त हिकिड़ी टारगेटेड हिकिड़ी प्लैंड क़िस्म जी एक्टिविटी ज़रूरत आहे ऐं मुंहिंजी इहा ख़ुशनसीबी आहे त असांजो सीनियर अमजद शेख साहब जन बि उते असांजी रहनुमाई लाइ मौजूदु हूंदा त इंशाल्लाह असां ॿई मिली करे इहो पूरो जेको इलाइक़ो आहे SSP सखर खे बि कोऑर्डिनेशन में कंदासीं। जी अच्छा तुनी साहब इहो ॿुधाइजो, अव्हां चयो त मुकमल जेसिताईं मुकमल हल नथो निकिरे त पोइ अव्हांजी नज़र में मुकमल हल कहिड़ो आहे? कच्चे जो जेको प्रॉब्लम हूंदो आहे जंहिंजे करे धाड़ेलनि खे एडवांटेज आहे उहा आहे कच्चे जी जोग्राफी। ठीकु आहे। हिकु त लोकल पुलिस खे जोग्राफी सम्झणु खपंदी, नंबर 1। नंबर 2 जेका कच्चे में धाड़ेलनि खे एडवांटेज आहे उहा आहे इनएसेसिबिलिटी, त असीं पुलिस उते वञी नथी सघे। उनजा 2-3 रीज़न्स हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे पाणी, हिकिड़ो हूंदो आहे झंग। ज़ाहिर आहे पाणी ऐं झंग जो असांखे इलाजु करणो पवंदो त हिन पाणी खे कीअं क्रॉस कजे, भली खणी पाणी हू अगरि वधी अची बि वञे थो। ऐं मां तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ॾियां त तव्हांखे यादि हूंदो 2011-12 में हिकिड़ो पुलिस ऑपरेशन थियो पंजाब में। उन पुलिस ऑपरेशन में आइलैंड्स ते जिते दरिया 4-4 किलोमीटरनि जो जेको एरिया जे विच में ॿेट हुया उते ऑपरेशन थिया। त मां चवां थो हिते ॿेड़े कंहिं क़िस्म जी प्लानिंग ज़रूरत आहे त जीअं असां पाणी खे कॉन्क्वेर करे सघूं ऐं पुलिस जेको आहे जेका जोग्राफी आहे उनखे सम्झी करे अगरि उते कंदी ऐं मुस्तक़िल हल बि आहे बिल्कुलु जहिड़े तरीक़े सां पुलिस जी प्रेज़ेंस उते मुसलसल हुजे शयूं ख़तमु थी सघनि। ठीकु आहे। अच्छा शेख साहब हाणे तुनियो साहब चयो पियो त उहो अव्हां खां रहनुमाई वठंदो, हाणे अव्हांजी कम्युनिकेशन इन एॾे वॾे ऑपरेशन में अव्हां छा था सम्झो त कहिड़ियूं बुनियादी ज़रूरतूं आहिनि ऐं तव्हांजी कम्युनिकेशन पुलिस ऑफिसरनि जी पाण में कीअं हुजणु घुरिजे इन तरह जी ऑपरेशन? ॾिसो जी कम्युनिकेशन त हिन वक़्तु तमामु बहितरीनु आहे। मां तव्हांखे ॿुधायां तनवीर हिकिड़ी ॻाल्हि कई, हिकिड़ी शइ हिन बि मिस कई। बागड़जी में SSP ऑपरेशन जे तौर ते तनवीर उन इनएक्सेसिबल एरिया खे बि एक्सेसिबल कयो। हिन खां वॾो चैलेंज हुयो पर अलहमदुल्ला हिन वक़्तु आम माण्हू उन बागड़जी मेले में वञी रहिया आहिनि। उहो पुलिस ई क्लियर कयो, तनवीर ई क्लियर कयो। हिन वक़्तु बि असांजी हिकिड़ी कोऑर्डिनेशन तमामु स्ट्रॉन्ग आहे ऐं हुजण बि घुरिजे। जो शिकारपुर ऐं कंदकोट ज़िले जा जेके ॾोहारी आहिनि बॉर्डर ते उहे हिकिड़ा ई आहिनि, तेगाणी ऐं सब्ज़ोई जेके गढ़ी तेगे में ऑपरेट करे रहिया आहिनि। इहे ई माना कंहिं हद ताईं कश्मीर में ऑपरेट करे रहिया जेका डिस्प्लेस थी होॾे विया आहिनि। हाणे जॾहिं कंबाइंड ऑपरेशन थींदो विद अ गुड कम्युनिकेशन त इंशाअल्लाह ताला उन तमामु ख़ातिर खां रिज़ल्ट ईंदा, परमानेंट सॉल्यूशन। ठीकु आहे। अच्छा शेख साहब हाणे हिकिड़ो सुवाल अव्हां खां बि आहे ऐं तुनियो साहब खां बि आहे त उहो सरदार जंहिंखे धाड़ेलनि जी नानी चयो पियो वञे, असां ॾिसूं था पिया त सोशल मीडिया ते उन सां पुलिस ऑफिसरनि जूं दावतुनि वारा फ़ोटू आहिनि, उन सां गॾु मानी खाइनि था पिया, उन सां गॾु फ़ोटू कढाइनि था पिया ऐं ॿिए ॾींहं ते उहो ई सरदार जेको आहे उहो गिरफ़्तार थो थिए, उनखे हथकड़ियूं लॻनि थियूं पियूं ऐं अदालत में वञे थो पियो। अव्हां हिन मामले खे कीअं था ॾिसो?
मां स्टार्ट कया मां तव्हांखे ॿुधायां ॾिसो कॾहिं को क्राइम में अगरि कंहिंजी इन्वॉल्वमेंट साबित थी वञे त इहो इन जो ज़रूरी न आहे त उहो प्रीवियसली अगरि पुलिस सां असिस्ट कंदो रहियो आहे या पुलिस सां को दावतूं खाईंदो रहियो आहे त उन करे उन गुनाह माफ़ थी वेंदो। ज़ाहिर आहे को सब्सटेंशियल एविडेंस आया हूंदा जो उनजी गिरफ़्तारी या उनजी नॉमिनेशन में विया हूंदा। उन जेको प्रीवियस ट्रैक रिकॉर्ड आहे कहिड़ो बि रहियो उन वक़्त जे जेके SSPs अगरि मुनासिब सम्झो हूंदो त उन तरीक़े सां बिहेव कयो हूंदो। हिन वक़्तु जेका ॻाल्हि जेके साम्हूं आहिनि उन हिसाब सां वरी पुलिस इहो एक्शन कयो आहे। तो साहब अवां कीअं था ॾिसो पुलिस ऑफिसरनि जा फ़ोटू उन माण्हू सां जंहिंखे धाड़ेलनि जी नानी चयो पियो वञे, जंहिंखे न सिर्फ़ु धाड़ेलनि जी नानी बल्कि असां माज़ी जा के ऑपरेशन ॾिसूं था पिया त उन में बि उहो असरअंदाज़ थो थिए इन तरह जे ऑपरेशन में? मुंहिंजे ख़्याल में असांखे माज़ी मां सबक़ु हासिल करे हाणे मुस्तक़बिल लाइ सोचणो पवंदो, छो त शिकारपुर जो अवाम जेको आहे काफ़ी टाइम खां वठी इन बदअमनी जो शिकार रहियो आहे। मुंहिंजे ख़्याल में त असांखे मुस्तक़बिल खे ॾिसणो पवंदो। मुख़्तलिफ़ इहे डायनामिक्स आहिनि। मां बि वेरी न्यू टू दिस प्लेस, ज़ाहिर आहे मां अॼु खां 4-5 साल पहिरियों सखर में रहियो आहियां। मां पहुचां हुते थोरी इलाइक़े जी डायनामिक्स जी ख़बर पवे त मां वधीक बहितर कमेंट करे सघां थो। ठीकु ठीकु। अच्छा हाणे असां वटि छाकाणि त वक़्तु घटि आहे, अच्छा शेख साहब अव्हां कीअं था ॾिसो त इन तरह जॾहिं ऑपरेशन थियनि था पिया त यकीनन कचे में सभु क्रिमिनल माण्हू न आहिनि, सभु क्राइम वारा माण्हू न आहिनि, उन में शरीफ़ माण्हू बि आहिनि, इज़तदार माण्हू बि आहिनि, त उनजो कीअं ख़्यालु कयो वेंदो इन ऑपरेशन में, छाकाणि त इहो बहितरु न आहे त सुकनि सां गॾोगॾु सावा बि सड़िया वञनि, त ऑपरेशन जॾहिं कयो वेंदो त उनजो ख़्यालु कीअं रखियो वेंदो? जेको हिन वक़्तु गढ़ी टेगो में ऑपरेशन हली रहियो आहे उन में 23 तारीख़ खां संडे खां इहो ऑपरेशन हली रहियो आहे। उन खां पहिरियों मस्जिदुनि मां ऐं कंहिं बग़ैर माना पब्लिसिटी कई वई त अगरि को माण्हू सिविलियन हिन एरिया में रहे थो त उहो हितां निकिरी वञे। हिन वक़्तु गढ़ी टेगो में को बि कल्टिवेशन न रही आहे, सिर्फ़ु झंग आहे। ऐं जेके असांजी असेसमेंट जे मुताबिक़ अंदरि जेके माण्हू मौजूदु आहिनि उहे टोटली क्रिमिनल्स आहिनि, जेके टोटली हिन वक़्तु ताईं पुलिस खे रिस्पॉन्ड करे रहिया आहिनि, क्रॉस फायर करे रहिया आहिनि। त इन एस्पेक्ट खे मुंहिंजे ख़्याल में असां निगेट था कयूं त हिन वक़्तु को सिविलियन बि अंदरि मौजूदु हूंदो, छो त इहो 6-7 ॾींहंनि खां 5 ॾींहंनि खां जेका फायरिंग हली रही आहे उन में इहे शइ मुंहिंजे ख़्याल में ख़तमु थी वेंदी, को बि सिविलियन अंदरि मौजूदु न हूंदो असांजी असेसमेंट जे मुताबिक़। ठीकु आहे। अच्छा तुंहिंजो साहब अव्हां मुख़्तसिरन ॿुधाइजो त केतिरा प्रूव उम्मीद आहियो त हाणे जेको ऑपरेशन थींदो उन में कामयाबी नसीब थींदी? ॾिसो हाणे 100% इंशाल्लाह जेको बि माज़ी में थी वियो सो थी वियो। इंशाल्लाह सुठी प्लानिंग कबी ऐं सुठे तरीक़े सां इन पूरे ऑपरेशन खे पूरो कबो ऐं गवर्नमेंट जूं बि इहे ई डायरेक्शन्स आहिनि त जेको आहे अहिड़े क़िस्म जे मसइले जो हल कढियो वञे जेको मुस्तक़िल हुजे जेको आहे। त इंशाल्लाह अल्लाह पाक में उमेद आहे ऐं असां सभिनी जो आहिनि कोशिशूं हूंदियूं, वधीक अल्लाह पाक रिज़ल्ट ॾींदो। वॾी महिरबानी तनवीर तुनियो साहब SSP शिकारपुर ऐं अमजद शेख साहब SSP कश्मीर। नाज़रीन अव्हां ॿिनि पुलिस ऑफिसरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। ॿई पुलिस ऑफिसर पूरी उमेद आहिनि त हींअर जेको ऑपरेशन थींदो उहो क्रिमिनलनि जे ख़िलाफ़ु न सिर्फ़ु उहो ऑपरेशन भरपूर कयो वेंदो बल्कि उन ऑपरेशन जो मुकमल हल ताईं उहो ऑपरेशन जारी रहंदो। हाणे ॾिसणो इहो आहे त हिन दफ़े जेको ऑपरेशन थिए थो पियो उन में माज़ी में जेको ऑपरेशन थियो उन मां केतिरो सबक़ु हासिलु कयो पियो वञे ऐं जिते जिते हिकमत अमली जेका आहे उहा कमज़ोर हुई उनखे रिव्यू कीअं पियो कयो वञे इहो त वक़्तु ॿुधाईंदो। हिते प्रोग्राम जे वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। असद मुमताज़ रेड खे ॾींदा इजाज़त। अलावाही।